सिंध जे सख़्त एतिराज़नि बावजूद पंजाब टीपी लिंक कैनाल में पानी खणण जो सिलसिलो वधाए छॾियो। तूंसां पजनत कैनाल के ज़रिए सिंध दरिया में 3800 क्यूसिक पानी खयो पियो वञे। पंजाब झेलम चिनाब ज़ोन के पंहिंजो पानी ॾियण बदिरां सिंधूअ में पानी ॾेई रहियो आहे। पंजाब हुकूमत गुज़िरियल राति 1000 क्यूसिक पानी खणण जो सिलसिलो वधाए छॾियो आहे। अहिड़े क़दम सां सिंध जे अवाम में बेचैनी वधी रही है। सिंध में सारियुनि ऐं वणनि जे फ़सुल लाइ बि पानी नाहे। सिंध जे आबपाशी वारे वज़ीर जाम ख़ान शोरो वफ़ाक़ ऐं इरसा के एहतजाज तो ख़त लिखी छॾियो। संदसि चवण आहे त तूंसां पंजनत लिंक कैनाल में पानी वहिकिरो वधाइण सरासर नाइंसाफ़ी आहे। वफ़ाक़ ऐं इरसा पारां सिंध सां नाइंसाफ़ियुनि जो सिलसिलो जारी रखियो पियो वञे। पंजाब वफ़ाक़ ऐं इरसा जे रवैये जे हवाले सां पार्टी क़यादत खे आगाह करे छॾियो आहे। तकरारी कैनाल खिलाफ सिंध के नंढन वॾनि शहरनि में एहतजाज जो सिलसिलो जारी। नसीराबाद में वकीलन जी सर ते इंडस हाईवे ते धरणो। ज़ुल्फ़कार जूनियर समेत सियासी समाजी मजहबी धुरियुनि सूदो वॾे अंग में शहरनि जी शिरकत। सिंध दरिया ते धाड़े खिलाफ सिजावल टनोलायार उमरकोट मिठियाणी शेख बिरकियो कलोई ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी रैलियूं ऐं धरणा। पीपल्स पार्टी हैदराबाद वारो जलसो कैनालनि के खिलाफ रेफरेंडम साबित थींदो। पीवी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हैदराबाद के जलसे में अहम तकरीर कंदो। पीपी कैनालनि समेत कंहिं बि तकरारी मंसूबे के क़बूल न कंदी। पंजाब हुकूमत गैर ज़िम्मेवारानो बयान ॾियण बदिरां वफ़ाक़ की मज़बूती के बरक़रार रखे। सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह जो बयान। संदसि चवण आहे त सिंध में पीपल्स पार्टी खिलाफ ठहंदड़ इतिहाद हमेशा वांगुरु नाकाम थींदा। अवाम हमेशा जियां कालाबाग डैम की हिमायत कंदड़ मौसमी सियासतदाननि खे रद्द कंदो। हैदराबाद जलसे में उमरकोट की फतह जो जश्न मल्हाईंदासीं। चीन पाकिस्तान जो रुखे वक्त में साथ ॾिनो। चीन जो एहसान हमेशा यादि रहंदो। चीन IMF प्रोग्राम लाइ बि मदद कई। ख़ुशी आहे त शागिर्द मैरिट ते चीन वञी रहिया आहिनि। उम्मीद आहे त नौजवान पंहिंजे माउ पीउ जी हिलाल कमाई ते पूरो लहंदा। चीन में आला तालीम हासिल करे ईंदड़ शागिर्दनि जे तजर्बे में फ़ाइदो हासिल कंदासीं। अॼु ज़राअत शोबे लाइ इंतहाई अहम ॾींहुं आहे। शागिर्दनि खे स्कॉलरशिप ॾियण ते चीनी हुकूमत जा थोराइता आहियूं। ज़रई शोबे में तरबियत लाइ शागिर्दनि खे चीन उमाइण बाबति तक़रीब खे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ख़िताब। चवे थो जेसिताईं नौजवान ऐं तजर्बो गॾु न थींदो तेसिताईं मुल्क तरक़ी न करे सघंदो। हर मसइले जो हल पार्लियामेंट ऐं सियासत आहे। कच्छी कैनाल सां बलोचिस्तान में ज़रई इनकलाब ईंदो। कच्छी कैनाल जे फेज़ 2 लाइ पैसा मुख़्तस कया विया आहिनि। बलोचिस्तान जे लाइ रक़म मुख़्तस करण ते वज़ीर आज़म जो थोराइतो आहे। वज़ीर आज़म तेल क़ीमतुनि जी घटिताई जो फ़ाइदो बलोचिस्तान जे अवाम ताईं पहुचाइण जो चयो आहे। बलोचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज़ बुखी जी वफ़ाक़ी वज़ीर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। तीअं ई बलोचिस्तान अवाम जे पुराणो मसइलो हल थियण वञी रहियो आहे। कराची खां कोयटा ताईं RCD शाहराह लाइ पैसा रखिया विया आहिनि। वॾे वज़ीर सैयद नूर अली शाह जी हिदायत ते ट्रैफिक कानून जी भनकड़ियुनि ते क्रैकडाउन जारी। हेलमेट न हुजण ऐं ट्रैफिक कानून ते भनकड़ी करण ते 11,276 मोटरसाइकिलूं ज़ब्त कयूं वयूं। फैंसी नंबर प्लेट्स ऐं कारनि शीशनि वारी 831 गाॾियुनि खिलाफ़ कार्रवाई कई वई। 193 डंपर ऐं टैंकर्स खे फिटनेस ऐं ओवर स्पीड करण ते ज़ब्त कयो वियो। ट्रैफिक पुलिस फिटनेस न हुअण ते 174 वॾियुनि ऐं नंढियुनि गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन आर्जी तौरु रद्द करण जी सिफ़ारिश कई। ट्रैफिक पुलिस जी 9 खां 16 अप्रैल ताईं जी अॻभराई रिपोर्ट वॾे वज़ीर खे पेश। हेलमेट पायो ऐं महफ़ूज़ रहो। वॾे वज़ीर सैयद नूर अली शाह जी मोटरसाइकिल सवारनि खे हिदायत। पीपल्स पार्टी के शिकस्त ॾियण समूरियुनि जमायतुनि जे इतिहाद जो ख्वाब आहे। PTI उम्मीदवार जी हिमायत में GDA नवाज़ लीग JUI ऐं ॿियूं जमायतूं आहिनि। उमरकोट में नंढी चूंड में हमेशा जीअं पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में सभु पार्टियूं आहिनि। मुख़ालिफ़ पार्टियुनि जो ख्वाब आहे त पीपल्स पार्टी खे शिकस्त ॾींदा। PTI उम्मीदवार जी हिमायत में पोस्टर में खोड़ पार्टियूं नज़र अचनि थियूं। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो ट्वीट संदसि चवण आहे त इंशाअल्लाह अल्लाह जे फज़ल सां पीपल्स पार्टी सोभ माणींदी। उमरकोट के क़ौमी तक NA 213 ते रिथियल नंढी चूंड जी तैयारी मुकमल। पोलिंग अमलो सामान खणी पोलिंग स्टेशन ॾांहुं रवानो थी वियो। पोलिंग स्टेशन ॾांहुं सामान खणी ईंदड़ अमले जी सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई। नंढी चूंड लाइ ज़िले में टोटल 498 पोलिंग स्टेशन क़ाइमु कया विया आहिनि। जस्टिस बाकर नजफ़ी जी सुप्रीम कोर्ट में जज तौर हलफ़ बरदारी तकरीब। जस्टिस बाकर नजफ़ी सुप्रीम कोर्ट में बतौर जज हलफ़ खणी वरितो। चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट यहिया अफरीदी जस्टिस बाकर खां हलफ़ वरितो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां सेनेटर पलविश शाह ख़ान जे वालिद जी वफ़ात ते ॾुख जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चवणु आहे त पलविश शाह ख़ान जे पीउ जी वफ़ात जो ॿुधी तमामु घणो ॾुख थियो आहे। ॾुख जी हिन घड़ी में असीं सोगवार ख़ानदान सां गॾु आहियूं। अल्लाह ताला खां दुआ आहे त मरहूम जा दर्जा बुलंद करे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त ॾुख जी हिन घड़ी में सेनेटर पलविश शाह ख़ान ऐं संदसि ख़ानदान सां गॾु आहियूं। अल्लाह ताला मरहूम जी मग़फ़िरत ऐं सोग वारनि खे सब्र अता फ़रमाए।
मीरपुर माथेली जी अदालत में डीएसपी SHO कतल केस में नामज़द जवाबदार सनाउल्ला शहर ऐं संदसि वालिद बरी। दहशतगर्दी टोड़ अदालत सबूत न हुजण जे बुनियाद ते जवाबदारनि खे बरी करे छॾियो।